दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी अस उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी थर मां ताज़ो चक्कर लगो आहे, उन जी मथा छरे तो थोड़ी घणी ॻाल्हि ॿोल रखूंदा। 6-7 ॾींहं पाण बि थर आसूं, जेके उते जूं जॻहूं आहिनि उन्हनि जा दीदार वरिता अथऊं। बाग़ वण ॻाल्हि जॻहूं पाणी उते जा माण्हू उते जा गाह, उन जो तफ़सीली हिकिड़ो सूरत हाल जी ॻाल्हि ॿोल रखूंदा। उहा कीअं त सलामकोट आउं जॾहिं पहुतो हुउसि तॾहिं मूं उते रोडनि ते हिकिड़ा रोड ठाहिण खां पोइ जेके हणंदा आहिनि स्टीकर उहे लॻियल आहे, उन्हनि जे मथां लिखियलु हो त थर जो कोयलो ख़ुशहाल थर जी ज़मानत। पर सच हे हो त उहो ओसी ताईं रोड हो जेसीं ताईं कोयलो निकिरे पियो। इस्लाम कोटे खां वठी नंगर पार्क ताईं तव्हां मां जेको बि वियो आहे, अहिड़ी रोड जी सूरत हाल आहे। तोड़े जो वॾी तफ़रीह जूं जॻहूं आहिनि इन हंध खां परते, मिसाल बोडेसर आहे, गोड़ी जो मंदरु आहे, भालवा आहे, कारूं झरा, या अहिड़ियूं खोड़ साथियूं अलाए केतिरियूं जॻहूं आहिनि। असांजी सकाफ़त खाते वारनि अॼु ॾींहं ताईं एॾियूं तारीख़ी ऐं मुक़दस जॻहूं उते अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहिनि, जेके असांखे वरसे में असांजे वॾड़नि 400-400, 500-500, 700-700 साल अवल पहिरीं ठाहे ॾिनियूं। उन्हनि जी पाण अॼु ॾींहं ताईं वारसी न आहियूं करे सघिया, न उन्हनि खे अॼु ॾींहं ताईं कंहिं चङे तरीक़े जी का उते बचाव लाइ के शयूं ॾेई सघियाऊं, न उते माण्हू जेके घुमणु अचनि था उन लाइ का चङी रहाश आहे, न वेहण जो बंदोबस्तु आहे, न पाणी जो, न ॿियो न टियों। उते जॾहिं मुंहिंजो थरी माण्हू सां मिलण थियो, उन्हनि खां मूं पुछियो पए त तव्हां वटि फ़सुल कहिड़ा थींदा आहिनि। हुन ॿुधायो त ॿाझर ग्वार इहे जेके जेके फ़सल पहिरियों बि वीडियो में मूं बयानु कया आहिनि, हरनि समेत जेकी पुछा कई आहे उते जी। उन्हनि खां मूं पुछियो त तव्हां सभ खां पहिरीं घणे में वॾे में वॾो जो हारी आहे उते थर जो, उन सां कहिड़ो मसइलो आहे? हुननि ॿुधायो त पाणी जो। पाणी पीअण जो जेके बि थर जी ॿराड़ी आहे, सिटीज़ जा शहर छॾे बाक़ी उन्हनि में पाणी वाटर सप्लाई जो थोरो घणो मिक़दार में मिठो पाणी पीअण लाइक़ु अचे थो। बाक़ी जेके बि शहर आहिनि ॿराड़ियुनि जा, उन्हनि में उते खूह आहिनि। उन खूहनि जो एतिरो कड़ो पाणी आहे, तव्हां एतमाद कंदा। मां 8 ॾींहं थर में मौजूदु हुउसि ऐं 8 ई ॾींहं पाणी उन थर जे माण्हुनि जो न पीतो, छो जो मुंहिंजे पीअण लाइक़ु न हो पीअनि पिया। हुननि ॿुधायो त असां पीअंदा रहंदा आहियूं। मूं चयो हिन पोइ पाणी पीअण जा असर अचे। 40 सालनि खां पोइ हिते संदनि में, गोॾनि, ठुठनि, इन्हनि सभिनि में असांखे सूरु रहंदो आहे। ऐं अक्सर माण्हू 90% असांजो माण्हू ब्लड प्रेशर जो मरीज़ 40 सालनि खां पोइ रहंदो आहे। इन करे जो पाणी में नमकीनियत घणी आहे, कोड़ाठ घणी आहे। उहो थर जिते जी मार हुई, जंहिंजो ज़िक्र तारीख़ में लतीफ़ साईं बि बयानु कयो, तोड़े जो सभिनी तारीख़ जे किताबनि में आहे। उहो थर जेको पाकिस्तान खे सभिनि खां घणो कोयलो ॾींदो आहे। उहो थर जिते बिजली पावर घर लॻे थो, जेको पाकिस्तान खे सस्ती बिजली सॼे खे ॾेई सघे थो। उन थर जी जेका ओरिजिनल कंडीशन आहे, तव्हां ॾिसंदा तव्हांखे तजुब लॻंदो। घुमण लाइ पाकिस्तान सॼे जा माण्हू कारूं झर ते ईंदा आहिनि। उते हिकिड़ी मिटी थी निकिरे जंहिंखे सॾींदा अछी मिटी। जेको बि माण्हू कारूं झर वेंदो रस्ते सां ॾिसण में ईंदसि, उन अछी मिटी मां कोप या अहिड़े क़िस्म जा जेके बि थांव ठहंदा आहिनि उहे सभु, पर उते जेका अछी मिटी निकिरे थी उहा सभु पंजाब जे माण्हुनि जी लीज़ आहे। ऑलरेडी उन्हनि खे ठीके ते ॾिनल आहे। उहा सभु उतां खजंदी आहे ऐं विकिरो थींदी आहे। लूणु सभिनि खां घणो उते निकिरंदो आहे। लूण जूं गाॾियूं ईंदियूं आहिनि, उहे खजंदियूं आहिनि, उहे लूणु खणी वेंदियूं आहिनि। पर उते जो जेको माण्हू आहे उन जी ज़ाती ज़िंदगी में हिकु पैसे जो बि फ़र्क़ु न आयो आहे। जेके बि खूह आहे, मूं पहिरीं बि चयो त उन खूहनि ते उन्हनि मदरसनि अचे, उन खूहनि जे मथां नार हणी ॾिना आहिनि या ॿियो कुझु थोरियूं घणियूं सहूलियतूं करे ॾिनियूं त जीअं पाणी कढो। उमरकोट ताईं माना छुड़ियो पाणी जा केनाल इहे सभु अचनि था, इतां थर ताईं नथा पहुचाइनि। छो इन जा सबबु पोयां कहिड़ा आहिनि, इहो त उहे ई ॼाणे सघंदा जंहिं अॼु ॾींहं ताईं थर जे माण्हुनि खे पाणी न ॾिनो आहे। पर सच हे आहे त रोड कोन्हनि खे, तालीम जो मयार एतिरो बीठो आहे जो तव्हां अक्सर अख़बारुनि टीवियुनि में ॾिसंदा हूंदो त थर जा कूली या ॿियूं जेके बि गैर मुस्लिम जूं थोरियूं घणियूं क़ौमूं आहिनि उते रहनि थियूं, उहे सभु कंहिं न कंहिं तरीक़े सां 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं महीने साल में ख़ुदकशियूं कंदा आहिनि। 2-2, 3-3, 5-5, 10-10 माण्हू उन्हनि खे बचाइण लाइ सान्यावंद ऐं जेके दुनिया में कमु कनि था माण्हू, उन्हनि खे उते प्रोग्राम करणु खपनि। ख़ुदकशियूं छो था करियो, उन्हनि ते ध्यानु ॾियणु खपे ऐं ख़ुदकशियूं न थियनि इन लाइ आगाही मुहिम हलाइणु खपे थर में। नंबर 2, थर में जेके ठकुर रहनि था उहे सभु थर जे 60% खां मथे जेको थोरो घणो पैसे वारो माण्हू आहे उन खे आफ़ीम जो मवाली करे छॾियो आहे। थर जा माण्हू मोहबत कंदड़ आहिनि। थर में अञा ताईं ओड़ो ई प्यारु आहे जेको मारूई जो दौर में हो।
थर जा वण गाह ॿूटा मेवा तव्हां वटि अॼु ॾींहं ते पहुतल हूंदा। खबड़ जी तारीफ़ में डॉक्यूमेंट्रियूं ठहियल आहिनि, खुंबी थींदी आहे या उठे ते जेके बि शयूं ॿियूं थियंदियूं उहे ख़ूबसूरत आहिनि। वॾी ॻाल्हि इहा त मोर जहिड़ो पखी जेको उते आम रहे थो, असां वटि जीअं कांव गेरो बदक कुकड़ रहे थी, ईअं हुननि वटि आम जेको पखी आहे उहो मोर आहे। एॾो ख़ूबसूरत पखी आहे जंहिंजो बयानु त तव्हां तस्वीरुनि में ॾिसी अंदाज़ो हणी सघो था। उन थर जो माण्हू वटि तालीम नाहे, स्कूल कोन्हनि के, अस्पतालूं तव्हांखे ॾिसण में न ईंदियूं थर सॼे में। थर खुशहाल आहे। थर जे माण्हुनि खे उते मूं पुछा कई त तव्हां जूं जेके ज़मीनूं हिते आहिनि उहे तव्हीं आबाद छो न, चई पाणी कोन्हे को आबाद छा करियूं। उहे सभु ज़मीनूं उते जे हुकुमराननि खे, उते रहंदड़ माण्हुनि खे 80% खां मथे उते थर में पंजाबी वेठो आहे जेको उन ज़मीनूं लीज़ कयूं आहिनि। जंहिं जेको वठे थो कोयले जी सूरत में, उते कोयलो थो निकिरे, उहे ज़मीनूं वरितियूं आहिनि या जेका बि उते मालियात या मिल्कियत थर जी निकिरे थी, थरी माण्हुनि जी ज़ाती मिल्कियत आहे। पर थरी माण्हुनि जी जेका हशर आहे उहो अजब आहे, रहम खाइण जहिड़ो आहे। हाणे जेका बारिश थी आहे उन त ओरी पटी सॼी ओ कुनरी ताईं, इहा सॼी जेका कुनरी जेका मिर्चनि जी सॼी एशिया जी वॾे में वॾी मंडी उनखे तबाह करे छॾियो आहे। अरबे रुपयनि जो उते जे हारी खे नुक़सानु पहुतो आहे। थर जा जेके MNAs MPAs आहिनि उन्हनि जे लाइ उते जे माण्हुनि जी हीअर आहे ही त असां इलेक्शन में ॾिसंदा आहियूं जीअं असां वटि हूंदो आहे, वरी इलेक्शन ताईं असांखे ॾिसण में न ईंदा आहिनि। पर पोइ बि असां ताईं अचंदा ओसी ताईं उहे माण्हू बि कोन वेंदा आहिनि, माण्हू मोकिले छॾींदा आहिनि या उते हुननि जा माण्हू रहियल हूंदा आहिनि। हिन ॻाल्हि रखण जो मक़सदु इहो त थरी माण्हू छाछरो जेको शहर आहे उहो आहे जाम साकी जो शहर। उते आउं हिकिड़ी राति रहियुसि, छाछरे में जेको पाणी निकिरंदो आहे या पाणी पीअण लाइक़ु माण्हुनि खे मिलंदो आहे, 40 रुपए में पाणी जी गेलन ॾींदा आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त उते गॾा गाॾो जेको पाणी खणी मिठो पीअण जो शहर में विराईंदो आहे उन खां 250 रुपया गाॾे वारे खां रेंजरस वारा उते वठंदा आहिनि जेके पाणी उन्हनि खे ॾियनि था। हिकु गाॾे खां गाॾे वारो पाण 150 कमाईंदो आहे जेको पाणी भरे माण्हुनि खे पैसनि ते ॾींदो आहे, पर हुननि खे घर वेठे 250 रुपया हिकु गाॾे ते मिलंदा आहिनि। तोड़े जो हिननि अॼु ॾींहं ताईं हज़ारनि तरीक़नि जूं हामूं आयूं त थर खे ख़ुशहाल करे छॾियो आहे, हीअं करे छॾियो आहे, हूअं करे छॾियो आहे। सभिनी खां घणा साईं वारा वेठा ई थर में आहिनि। एॾी वॾी मिल्कियत रखंदड़ सिंध जो हिसो थर उहो तबाही जे किनारे ते पहुतल आहे। उते जे माण्हू रहम खाइण जहिड़ा माण्हू आहिनि। तव्हांखे थर जो माण्हू मिलंदो तव्हांखे अजब लॻंदो ऐं उन लाइ अजब क़िस्म जा लतीफ़ा ठहियल आहिनि। इन करे उन मारवी जे माग उन थर जे माण्हुनि ते रहम करण जी ज़रूरत आहे। हुकुमराननि खे थर बचाइण जी ज़रूरत आहे। थर सिंध जो उहो ख़ुशहाल खितो आहे जिते अरबनि ऐं ख़रबनि रुपयनि जी मिल्कियत निकिरे थी, जेका सिंधी माण्हुनि खे वारसी करण जी ज़रूरत आहे ऐं मोटाए सिंधी माण्हुनि ते ख़र्च करण जी ज़रूरत आहे। उते कोयलो आहे, उते तेल आहे, उते गैस आहे, उते जा ख़ूबसूरत जबल आहिनि, उते गिरनेट पत्थर थो निकिरे, उते अच्छी मिटी थी निकिरे, पर थर जे माण्हुनि खे पीअण लाइ पाणी कोन्हे को। भालवा जे नाले चवनि था त भालवा हक़ीक़त में तारीख़ जा मयार आहिनि, तारीख़ कंहिंखे माफ़ न कंदी आहे। चवंदा त भालवा इहो आहे ई न, इहो जेको खूह जंहिं ते थोरो घणो कमु कयो वियो आहे इहो न आहे, छो जो उमरकोट ऐं भालवा 250 किलोमीटर परे था पवनि। पर जेकॾहिं इहो हुजे बि इन ते एतिराज़ कोन्हे, पर उन ते बि का सहूलियत आहे। आउं उते 3-4 कलाक वेठो रहियुसि, उते माण्हू अलाए केतिरा सवनि ऐं हज़ारनि में तफ़रीह लाइ ईंदा रहिया, पर सहूलियत कंहिं बि क़िस्म जी उते कोन आई। बसि खूह आहे, तव्हां अचो ॾिसो ऐं मोटी वञो। पर भालवा ताईं 2 किलोमीटर जेको रस्तो वञे थो, सच इहो आहे त उहो रोड बि ठहियलु कोन्हे को। घोड़ी जो मंदरु आहे उहो 5 किलोमीटरनि जे रस्ते ते पए थो, उहो रोड ठहियलु कोन्हे को। पाणी तव्हांखे उते न मिलंदो। जीअं मूं पहिरियों चयो त जेके वॾा असांखे निशानियूं ॾेई विया आहिनि उन्हनि खे दुनिया में जेके बि पुराणियूं शयूं निशानियूं हूंदियूं आहिनि उन्हनि ते वॾी हुकुमरान ऐं उन इलाइक़े जा माण्हू महिनत कंदा आहिनि त जीअं माण्हू घुमणु अचनि। सॼे पाकिस्तान जा माण्हू थर घुमणु ईंदा आहिनि, पर थरनि जे हशर ऐं थरनि जे हाल ते कंहिंखे बि अहसासु कोन्हे को। थर जा माण्हू हज़ारनि में ख़ुदकशियूं था कनि, इन करे करनि था जो हुननि वटि मिल्कियत जेका आहे उहा उठे थी आहे। उन्हनि वटि जेका मिल्कियत आहे उहो माल आहे। हाणे बारिशूं थियूं आहिनि, थरी माण्हुनि जे चपनि ते थोरी घणी मुस्कुराहट आई आहे, पर सच इहा त वर बि थर रहम लाइक़ु आहे। हुकुमरान असांजे ॾाढो अपील आहे त थर खे बचायो। थरी माण्हुनि ते जेका मिल्कियत निकिरे थी उहा ख़र्च करियो। थरी माण्हुनि खे पाणी ॾियो, रोज़गार ॾियो, थरी माण्हुनि खे स्कूल हॉस्पिटलूं ॾियो ऐं रोड ऐं रस्ता ॾियो। इंसान आहिनि, इंसाननि जहिड़ो हुननि सां सलूक कयो वञे। हक़ मौजूद।